अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवाज़ मोहम्मद यासीन है। तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ अपडेट। दोस्तों जो कि इन वीडियोज़ में आउं तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे बारे में जेको हाणे अची रहियो आहे, नओं ड्रामो कमिंग सोन में जेको हली रहियो आहे ऐं जंहिंमें तमामु सुठा अदाकार कमु करे रहिया आहिनि, उन ई ड्रामे जे बारे में मां तव्हांखे ॿुधाईंदुसि त हुन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु कंदा ऐं हुन ई ड्रामे में कहिड़ा सीनियर अदाकार कमु कंदा ऐं कहिड़ा नवां अदाकार कमु कंदा ऐं कहिड़ो अदाकार केतिरनि क़िस्तुनि ताईं हलंदो। मिसाल तौरु आज़म में कल उमेद अली कलवड़ ऐं इन खां अलावा ॿिया जेके बि अदाकार आहिनि उहे केतिरनि क़िस्तुनि ताईं हलंदा ऐं हिन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा अदाकार कमु करे रहिया आहिनि, इहो मां तव्हांखे हिन वीडियोज़ में ॿुधाइण वारो आहियां। पर दोस्तों तव्हां हिन वीडियोज़ खे फुल ज़रूरु ॾिसंदा ताकी हिकु सेकंड में मिस न कंदा ऐं असांजी हिन वीडियोज़ खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा त जीअं हर नई वीडियो जी नोटिफिकेशन अवां दोस्तनि खे बासानी सां मिली सघे। दोस्तों जीअं त मां तव्हांखे शुरू खां ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे में आज़म मेगल, उमेद अली कलवड़ ऐं इन खां अलावा इम्तियाज़ सुहाग ऐं हबीब पंवर जेको पत्थर दुनिया में मुजीब जे नाले सां करेक्टर करे चुको आहे, उहो बि हिन ड्रामे में कमु करे पियो। ऐं इन खां अलावा ऐं ॿियूं जेके फीमेल एक्टर्स आहिनि उहे हिन वक़्त ताईं कमु करनि पियूं। आपा शबीरा जना ऐं दुआ कमु करे पई ऐं इन खां अलावा रीमा नाज़ उहा बि हिन ड्रामे में कमु करे पई। आपा शबीरा बि करे पई ऐं नसरीन नाज़ बि करे पई ऐं असांजो जेको बहितरीनु अदाकार आहे हुनजो नालो मूंखां विसरी वियो, उहो अदाकार आहे अज़ीज़ कमराणी बि हिन ड्रामे में पंहिंजे जोश ऐं जज़्बे सां पंहिंजो जेको कैरेक्टर्स आहे उहो निभाए पियो। ऐं दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे जो जेको डायरेक्टर्स आहे उहो आहे फरज़ंद मलिक उर्फ़ खजू, जेको मीरपुर माथेले शहर सां तालुक़ु रखे थो। ऐं हिन जो जेको राइटर आहे उहो आहे नूर ज़ौर, जेको लाड़काणे शहर सां तालुक़ु रखे थो, जंहिं काफ़ी वॾो ड्रामो लिखियो हुयो पंहिंजी कलम मुताबिक़, जंहिंजो नालो हुयो उन ई ड्रामे जो पत्थर दुनिया। साईं नूर ज़ौर जी राइटिंग मुताबिक़ लिखियलु आहे। तमामु सुठो ऐं बहितरीनु उहो ड्रामो हुयो साईं जो, जेको मक़बूल थी वियो। ऐं दोस्तों मां तव्हांखे हाणे ॿुधाईंदो हलां त हीउ जेको ड्रामो आहे ज़हर ज़िंदगी, ही सिंध टीवी जो प्रोजेक्ट आहे, तमामु वॾो प्रोजेक्ट आहे। हिन में काफ़ी सुठा अदाकार आहिनि ऐं हिन में सभु अदाकार पंहिंजो अहम किरदारु निभाए रहिया आहिनि ऐं हीउ सिंध टीवी जो वाहिद प्रोजेक्ट आहे जंहिंमें एतिरा वॾा अदाकार कमु करे रहिया आहिनि ऐं तमामु वॾी बजट सां हिन ड्रामे खे तयारु कयो पियो वञे। ऐं इनशाला हीउ जॾहिं ड्रामो ईंदो तव्हां हिन ड्रामे खे ज़रूरु इंजॉय कंदा। त दोस्तों ही हुई अॼोकी वीडियो जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी पसंदि आई हुजे त मुंहिंजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा। असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ अपडेट खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते लाज़मी क्लिक कंदा। वरी मिलंदासीं नेक्स्ट